सिंध में वडे पैमाने ते सेक्रेटरी सतह जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। डॉक्टर काज़िम हुसैन जतोई आबपाशी ऐं डॉक्टर ज़ाहिद अब्बासी तालीम खाते जो सेक्रेटरी मुक़रर। डॉक्टर शीरिन मुस्तफ़ा खे S&GAD में रिपोर्ट कराए वियो। ख़ालिद हैदर शाह सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट रफ़ीक अहमद बोड़ो सेक्रेटरी एग्रीकल्चर ऐं फरहत जुनेजो एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़रर। बकावला उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर बोर्ड ऑफ रेवेन्यू जो सीनियर मेंबर बणायो वियो। फयाज़ जतोई नाणे खाते ऐं एजाज़ शाह खे वर्क्स एंड सर्विसेज जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। इम्तियाज़ अली अबड़ो एंटी करप्शन डायरेक्टर सिंध ऐं डॉक्टर सैद मोहम्मद अली DC घोटकी मुक़रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी। जी बिल्कुल, सिंध हुकूमत वडे पैमाने ते सेक्रेटरी सतह ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। इन सिलसिले में चीफ सेक्रेटरी सिंध जी मंज़ूरी खां पोइ S&GAD तरफ़ां अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। काज़िम अली जतोई खे नाणे खाते मां बदिली करे आबपाशी खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ज़ाहिद अली अब्बासी खे जेको आहे उतां बदिली करे स्कूल एजुकेशन खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। उन खां अलावा कमिश्नर हैदराबाद ख़ालिद हैदर शाह खे उतां बदिली करे बलदियात खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त CMIT जे चेयरमैन रफ़ीक अहमद बुरड़ो खे उतां बदिली करे ज़रायत खाते जो सेक्रेटरी उनखे लॻायो वियो आहे, जॾहिं त ग्रेड 21 जे ऑफिसर फरहत जुनेजो खे जेको आहे उहा एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़रर कयो वियो आहे। उन खां अलावा बकावला उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू मुक़रर कयो वियो आहे। इन खां अलावा फयाज़ अहमद जतोई खे नाणे खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त ज़रायत खाते जे सेक्रेटरी एजाज़ अली शाह खे बदिली करे वर्क्स एंड सर्विसिज खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त एंटी करप्शन जे स्पेशल सेक्रेटरी बख्श अली महर खे उहिदे तां हटाए रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। ग्रेड 19 जो ऑफिसर इम्तियाज़ अली अबड़ो खे एंटी करप्शन जो डायरेक्टर सिंध मुक़रर कयो वियो आहे। अहिड़ी रीति डॉक्टर सैद मोहम्मद अली खे डिप्टी कमिश्नर घोटकी मुक़रर कयो वियो आहे। अहिड़ी रीति हैदराबाद डिवीज़न जे एडिशनल कमिश्नर 1 एहसन अली कुरैशी खे कमिश्नर हैदराबाद वारे उहिदे जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। जी, वॾी महिरबानी सगीर चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।